रनू थी पयूं। बिल्कुल महाराज जी नई शेर पेश कर। रागी रनू थी पयूं थला दे ठींग वाछू पटे वेठल दिसा महन मुड़सठ ठींग ओ गधन वारी बुद्धि कन बोड़ा थिया वया मर्द मरी बची आहे धूड़ सच सूलीअ ते चढ़ियो कब्जो कयो कूड़ कजे महर भरूड़ केड़ी तरह ते जी वया मर्द मरी बचा हिन बांदर असुलई नकुल जी नथी पे खबर इज्जत ऐं गैरत जी थी माना मट महर ज़ाल कमाए ज़र मुड़सद सौ थो माठ में ज़ाल कमाए ज़र मुड़सद सा प्यो माठ में वया मर्द मरी जन हूंदी हुई दया जेड़ा कंधवराए तेड़ा कंध झुकिया वरियो वाहड़ो मटी जी मुल्क वया कंजरई कूंधर में ना हिन फर्क रहा सब को सलामी कपड़न जो सो कपड़न रहे सकया निवड़त वई खिलाक वयो न रहो अदब हया कंजर काब्ज़ थिया मर्दन खली माठ कई सही सरकार निगरन जो हुकुम थियो आहे सजनन सजी सिका ओ थी कढे निपूड़े सा मातर सा प्यो महर चले रोज पिया जी राह पास में पड़ पीरन दे ओ छजन सयद शाह अल्लाह छो अल्लाह अदा को बेआदो को ने जी बखे